अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविज़न न्यूज़ पारां मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाज। नाज़रीन, कुझु ॾींहं पहिरियों पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जे मरकज़ी सदर ऐं पंजाब जे वॾे वज़ीर शहबाज़ शरीफ़ सिंध ऐं सरहद जे जेके सहाफ़ियुनि ऐं ओपिनियन मेकर्स खे लाहौर दावत ॾिनी हुई ऐं उते हुन जेको हुन सां डायलॉग कयो हो, उन डायलॉग जे हवाले सां काफ़ी कुझु लिखियो बि वियो आहे। मुख़्तलिफ़ जेके उन डायलॉग में जन दोस्तनि पार्टिसिपेट कयो हुयो, पर उनखां पोइ ख़ुदि जेको आहे इंटरनेट ते बि हिकिड़ो जेको आहे उन डायलॉग जे पर्सपेक्टिव में हिकिड़ो वॾो डिबेट शुरू थी वियो आहे कि इहो जेको इनिशिएटिव आहे उन जा मुहरिकात कहिड़ा आहिनि ऐं उनजे पुठियां कहिड़ा सबब थी सघनि था। ऐं ख़ुदि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जो जेको हिस्टोरिक कैरेक्टर आहे या रोल आहे उहो ख़ुदि जेको एनालाइज़ कयो पियो वञे कि नंढनि सूबनि जे हवाले सां या ख़ासि तरह सिंध जे पर्सपेक्टिव में उन जेको आहे जेको रोल रहियो आहे उहो कहिड़ो रहियो आहे ऐं हिन भेरे जेको उन जो इनिशिएटिव आहे उनमें के मस्बत ॻाल्हियूं बि आहिनि या ख़ुदि इहो हिकिड़ो कार्ड तौरु इहो सॼी मूव आहे। उनखां पोइ ख़ुदि उन डिबेट में जेके मुख़्तलिफ़ जेके ॻाल्हियूं आहियूं उनमें ख़ुदि इहो डिबेट आई आहे, हिकिड़ो हिसो थियो आहे कि उन्हनि पंहिंजो पंजाब सां या ख़ुदि पंजाब जी लीडरशिप सां या पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ सां ख़ासि तरह सिंध जे पर्सपेक्टिव में इहा ॻाल्हि ॿोल कई वई आहे कि सिंध जे इंटेलिजेंशिया खे सिंध जे ओपिनियन मेकर्स खे इंटरेक्ट करणु घुरिजे या न करणु घुरिजे, जे करणु घुरिजे त छो करणु घुरिजे, उनजा बुनियाद कहिड़ा हुजनि। इहे सवाल आहिनि जेके मुख़्तलिफ़ दोस्त उन ते लिखी रहिया आहिनि। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में उन डिबेट खे अॻिते वधाइण लाइ दावत ॾिनी आहे सिंध जे नामियारे तर्जुमेगार जनाब नसीर मेमन साहिब खां, ऐं उन सां गॾोगॾु नसीर मेमन साहिब खे तव्हां सुञाणो, काफ़ी अरसे खां वठी हू मुख़्तलिफ़ अख़बारुनि में लिखंदा बि रहिया आहिनि, उन जा किताब बि आया आहिनि ऐं उनखां अलावा हू सिंध जे सोशल डेवलपमेंट जे हवाले सां केतिरनि प्रोजेक्ट्स ते हुननि ज़ाती तरह कमु बि कयो आहे। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम में शामिल आहिनि जनाब निज़ामानी साहिब बि काफ़ी अरसे खां वठी लिखंदा रहिया आहिनि ऐं उन्हनि जो जेको सिंध जे मुख़्तलिफ़ इशूज़ ते उनजो पर्सपेक्टिव बि जेको आहे उहो ईंदो रहियो आहे। नसीर साहिबु, कीअं था ॾिसो कि मियां शहबाज़ शरीफ़ जेको इहो इनिशिएटिव वरितो आहे, तव्हां कीअं था एनालाइज़ कयो? साईं, हाणे बेसिकली असां हुनखे ॿिनि पासनि खां ॾिसी सघूं था। हिकिड़ो त ॾिसण जो अंदाज़ इहो आहे त असां सम्झूं त मियां नवाज़ शरीफ़, मियां शहबाज़ शरीफ़ ऐं जेका मुस्लिम लीग जी क़यादत आहे उन जेको पोयनि 8-10 सालनि जे दौरान हिकिड़ो डिफरेंट क़िस्म जो सियासी सफ़र कयो आहे, जेको हुनजी ट्रेनिंग जो पार्ट बि कोन हो। तव्हां हिस्ट्री में वेंदो त नवाज़ शरीफ़ हुनजे भाउ जी जेका सियासी एंट्री थी सा बिल्कुलु डिफरेंट एंगल खां हुई ऐं पोइ जंहिं तरह उहे एंटर थिया ऐं उनखां पोइ जेको कुझु हुन सां गुज़िरे 8-10 सालनि में थियो आहे, हिकिड़ी पॉसिबिलिटी आहे त हुननि सोसाइटी खे मसइलनि खे हिकिड़ी ॿी अख सां ॾिठो हुजे, हिकिड़ी ॿी तरबियत थी हुजे हुननि जी। हाणे नवाज़ शरीफ़ साहिबु जीअं सोशल जस्टिस जे इशू ते ॻाल्हाए थो, जीअं मुल्क में डेमोक्रेसी जे इशू ते ॻाल्हाए थो, जीअं नंढियुनि क़ौमुनि जे मसइलनि ते जेको हाणे पॉइंट ऑफ व्यू अचणु लॻो आहे हुननि जे तरफ़ां, इहो हुन खां गुज़िरियल 10 सालनि खां अॻु वारे दौर में असांखे नज़र कोन पिया। उहो नवाज़ शरीफ़ ऐं मुस्लिम लीग बिल्कुलु डिफरेंट हुया। हिकिड़ी पॉसिबिलिटी था चऊं, मतिलबु इन ते राय ॾियणु, हथनी राय ॾियणु त ईअं हूंदो, इहो ॾाढो ॾुखियो आहे। माण्हुनि जी नियतुनि जा मसइला आहिनि, पॉलिटिकल स्ट्रेटेजीज़ थियनि थियूं, हिकिड़ी पॉसिबिलिटी टैक्टिक्स थियनि था, त सियासत त सॼी गेम आहे स्ट्रेटेजीज़ जी। अच्छा, ॿी पॉसिबिलिटी इहा आहे त हींअर जेको मुल्क में पॉलिटिकल गेम फेयर हली रहियो आहे, जंहिं क़िस्म जी सिचुएशन आहे, जंहिंमें बज़ाहिर नज़र अचे थो त भई नवाज़ शरीफ़ आहिस्ते आहिस्ते जीअं हुकूमत खां, पीपल्स पार्टी खां हुनजा रस्ता अलॻि थिया आहिनि त उहो हुकूमत जे मथां मुख़्तलिफ़ रुखनि खां प्रेशर पियो माउंट करे। उन में हाणे तव्हां ॾिठो त हीअ 17वीं तरमीम वारो मामिलो बि अची वियो आहे, वकीलनि जे लॉन्ग मार्च वारो बि इशू अची वियो आहे। ऐं जेकर तव्हां केयरफुली नोट कयो हुजे त गुज़िरियल महीने ॾेढ खां ॿिन्ही धुरियुनि जो जेको हिक ॿिए जे बारे में प्रेस कॉन्फ्रेंसुनि में कमेंट्स आहिनि ऐं जेको लहजो आहे उहो बदिलजणु शुरू थी वियो आहे। इन खां अॻु में इख़्तिलाफ़ राय हूंदी, लहजे ऐं लफ़्ज़नि जे इस्तेमाल में ॿई धुरियूं ॾाढियूं मुहतात नज़र हूंदियूं, पर हींअर तव्हां रिसेंटली 2 ॾींहं जेका नवाज़ शरीफ़ साहिब जी मिसाल प्रेस कॉन्फ्रेंस में इहो चवणु त हीअ जमहूरियत मार्शल लॉ जड़ी आहे, तमामु वॾो कमेंट आहे, त हिकिड़ी तलख़ी आई आहे। त हाणे थी सघे थो त हुन जेको आहे आसिफ अली ज़रदारी साहिब 27 दिसंबर ते जेका स्पीच कई, हा, उनमें बि लबो लहजे में काफ़ी हिकिड़ी तलख़ी वारो अंसर हुयो, त हिकिड़ी फ्रस्ट्रेशन ॿिन्ही एंड्स ते अचे पई। त मुमकिन आहे त हुन स्ट्रेटेजिकली नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज़ शरीफ़ इहो सोचियो हुजे त भई पीपल्स पार्टीअ जो स्ट्रांग होल्ड ऐं बेस त सिंध आहे न, मे बी पीपल्स पार्टी हाणे उनखे केतिरो एक्नॉलेज करे थी या नथी पई करे पंहिंजे अमल ज़रिए, पर फैक्ट इहो आहे त पीपल्स पार्टीअ जी सॼी पॉलिटिकल जेका बेसिस आहे उहा त सिंध प्रोविंस आहे।
तंहिंजे करे थी सघे थो त इहो टैक्टिकली बि हिननि ॾिठो हुजे त भई सिंध सूबे में जेके माण्हू ओपिनियन मेकर्स आहिनि, जेका सिविल सोसाइटी आहे ऐं ख़ासि तौर ते उहे सोच रखंदड़ माण्हू जिन वटि आहे सियासी पीपुल्स पार्टीअ जे बारे में बि रिज़र्वेशन्स बि क्रिएट थियनि मुख़्तलिफ़ सबबनि जे करे, त हुन थी सघे थो इहो सोचियो हुजे त हीउ मौक़ो आहे त पॉलिटिकली उन्हनि सभिनी हल्कनि खे इंगेज कजे ऐं पीपुल्स पार्टीअ जी जेका सिंपैथी आहे या उनजे जेके फेवर में हल्का मौजूदु आहिनि सिंध में या ॿियनि हंधि, उन खां उनखे आइसोलेट करण जे लाइ उन सां हिकिड़ो डायलॉग शुरू कजे। सो इहे ॿई पॉसिबिलिटीज़ आहिनि, सबब ॿिया बि थी सघनि था, पर मां बुनियादी नुक़्ते निगाह खां सम्झां थो, इन ते अॻियां हली बहस बि कंदासीं। असांजे ख़्याल में, मुंहिंजी ज़ाती राय में इहा हिकिड़ी सुठी शुरूआत आहे। निज़ाम साहब, तव्हां कीअं ॾिसो हिन इनिशिएटिव खे जेको पाकिस्तान मुस्लिम लीग जी क़यादत पारां वरितो वियो आहे? फयाज़, मुंहिंजे ख़्याल में त असां वटि हिन मुल्क में बदकिस्मती सां गुफ़्तगू करण जो रिवाज कोन रहियो आहे। तारीख़ी तौर ते पाण ॾिसंदासीं असां वटि जमहूरी रिवायतूं कोन रहियूं आहिनि, पार्टियुनि खे ॻाल्हाइणु कोन वियो आहे, माण्हुनि खे ॻाल्हाइणु कोन वियो आहे, प्रेस ते पाबंदियूं रहियूं आहिनि ऐं जंहिं बि ॻाल्हायो उनखे पकड़ियो वियो, मारियो वियो, गिरफ़्तार कयो वियो, सज़ा ॾिनी वई। कुझु अरसे खां जॾहिं खां सोवियत यूनियन जो फॉल थियो, उन खां पोइ हिकिड़ो ओपननेस जो रवाज सॼी दुनिया में आयो त भई माण्हुनि खे ॻाल्हाइण जी इजाज़त मिलणु खपे। एग्ज़ैक्टली त उहो ओपननेस उनजी शुरूआति हुई त माण्हुनि खे ॻाल्हाइण जी इजाज़त ॾिनी वञे, त मुख़्तलिफ़ ग्लासनोस्ट पेरिस्ट्रोइका ओपननेस जंहिंमें त उहा जेका शुरूआति हुई उहा पाण क़दम क़दम ते ॾिसूं था। मिसाल तौरु असां वटि उहा तारीख़ी तौर ते आहिस्ता आहिस्ता इहो रिवाज पियो आहे। शुरू में अयूब जी मार्शल लॉ हुई, माण्हू ॻाल्हाइण जी इजाज़त न हुई। ज़ियाउल जी मार्शल लॉ हुई, उहा वर्स्ट डिक्टेटरशिप हुई। जनरल मुशर्रफ आयो, उन आहिस्ता आहिस्ता माण्हुनि जी नब्ज़ खे, पल्स खे स्टडी कयो ऐं उन हिकिड़ो नओं इदारो ठाहियो जंहिंखे पाण चऊं था नेशनल रिकन्सिलेशन ब्यूरो, जंहिं गुफ़्तगू जी शुरूआति कई सिंध सां, सरहद सां, ॿियनि माण्हुनि सां, पार्टियुनि सां ॻाल्हाइण जी शुरूआति कई ऐं माण्हुनि खां पुछियो वियो त छा चाहियो था, अमल कयो वियो न कयो वियो, इहो हिकिड़ो डिघो बहस आहे, पर पुछण जी शुरूआति कई वई। उन में बि सिंध सां कुझु ॻाल्हायो वियो, पर बलूचिस्तान जो हिकिड़ो वॾो अहम इशू हो, उनखे हुननि टच न कयो। मियां नवाज़ शरीफ़ हिन दौर में जेको एग्ज़िस्टिंग जेका असां मूवमेंट ते ॻाल्हायूं वेठा, मियां नवाज़ शरीफ़ हिकिड़ी अहम सियासी शख़्सियत आहे, नो डाउट। सिंध में हुनजी एक्सेप्टेंस केतिरी आहे इहो मुस्तक़बिल डिटरमाइन कंदो ऐं उहो इन ते दारोमदार थो रखे त हू केतिरो कोशिशि करे सिंध जी इंटेलिजेंसिया या ॿियनि सूबनि जी इंटेलिजेंसिया खे कन्विंस करे सघनि था, मुतासिर करे सघनि था, पाण छिके सघनि था। मोहतरमा जी शहादत खां पोइ पाकिस्तान जे अंदरि एज़ ए होल लीडरशिप गैप त पैदा थियो आहे। इन खां कंहिंखे कोई मुंहिंजे ख़्याल में त शक न हूंदो, नसीर साहिब बि हिन ॻाल्हि सां एग्री कंदा। ऐं IRC जी हिकिड़ी रिपोर्ट बि आई हुई, उन्हनि चयो त वॾो गैप आहे लीडरशिप जो। हाणे उन गैप खे फिल करण जी कोशिशि मुस्लिम लीग नवाज़ करे पई, पर अर्ज़ु इहो आहे त असां वटि असांजी सोसाइटी, असांजो समाज जेको आहे सो जेके अंग्रेज़ी में चइबो आहे कॉन्फ्लिक्ट रिडन, असांजो समाज सॼो कॉन्फ्लिक्ट सां भरियो पियो आहे। माण्हू विढ़ण लाइ तयारु आहिनि, मुख़ालिफ़ खे दुश्मन सम्झो वञे थो ऐं दुश्मन खे ख़तमु करण जो सोचियो वञे थो। गुफ़्तगू जो मुंहिंजे अर्ज़ु कयो त रिवाज कोन्हे। हिन दौर में मियां शहबाज़ शरीफ़ जेको तव्हांखे या मीडिया जे नुमाइंदनि खे या इंटेलिजेंस खे जेका दावत ॾिनी आहे, मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो सुठी शुरूआति आहे। उनजा नतीजा कहिड़ा निकिरंदा, हुननि खे हिन मां फ़ाइदो थींदो, हू हुनखे अपॉर्चुनिस्ट बणिजी इस्तेमालु था कनि या हुननि जी नेक नियती आहे। मुंहिंजे ख़्याल में इन डायलॉग खां पोइ हिकिड़ो ॿियो इवेंट बि थियो आहे, उहो इहो थियो आहे त मियां नवाज़ शरीफ़ काल्हो के ॾींहं ते शहीद फाज़िल राहू जी तक़रीब में बि आया आहिनि, वरसी में बि आया आहिनि ऐं उन्हनि इहो अची चयो आहे उते त शहीद फाज़िल राहू ज़ियाउल जी डिक्टेटर जे ख़िलाफ़ु जिदोजहद कई ऐं आवाम जे लाइ आवाज़ पैदा कयो। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त जेकॾहिं बेनिफिट ऑफ डाउट ॾिजे त हू सिंध जे अंदरि पंहिंजूं अॻे बि हुननि जा माण्हू आहिनि, ईअं न आहे त बिल्कुलु ग्राउंड आहे। सिंध जा कुझु नामियारा माण्हू हुननि सां गॾु आहिनि, सैयद गौस अली शाह या ॿिया इलाही सारा माण्हू जेके सैयद गौस अली शाह जेको आहे सो चीफ मिनिस्टर बि सिंध जो रहियो आहे, उहे हुननि सां गॾु आहिनि। हाणे हू वधीक करणु चाहिनि था समाज जे अंदरि। ॿी ॻाल्हि इहा आहे त तमामु वॾो ॾफेर आहे जंहिं ते सिंध पंहिंजो वॾो आवाज़ु ज़ाहिर कयो। मिसाल तौरु NFC आहे, नेशनल फाइनेंस कमीशन आहे, ॿिया इशूज़ आहिनि जिन ते सिंध पंहिंजो आवाज़ु उथारियो आहे, बलोचिस्तान पंहिंजो आवाज़ु उथारियो आहे। इवन पाणी जो मसइलो हुयो त हिते नारा पे लॻा कराची में
त बाबा जनरल मुशरफ कर ऐलान डैम खपाई आहे पाकिस्तान त इन नमूने जा जेके मसइला आहिनि उन्हनि मसइलनि खे दूर नज़र रखण वारा माण्हू गौर सां ॿुधनि था ॾिसनि था एनालाइज़ कनि था मजबूरी सम्झो था कि इहो हिकिड़ी मस्बत पंहिंजो इनिशिएटिव आहे बिल्कुलु मुसबत इनिशिएटिव आहे ऐं गुफ़्तगू करणु खपे पोइ असां ते डिपेंड थो करे जीअं तव्हां विया हूंदा ॿिया माण्हू विया हूंदा असीं एग्री करियूं न करियूं ॿुधूं ज़रूरु सही त असांजो माण्हू ॿिनि सूबनि में जेको वेठो आहे ॿी लीडरशिप छा थी सोचे उन्हनि जा सिंध जा रवैया छा आहिनि बलोचिस्तान जा रवैया छा आहिनि ग़रीब अवाम जा रवैया छा आहिनि लैंड रिफॉर्म जा रवैया छा आहिनि असांखे ॿुधणु ज़रूरु खपे ऐं ॻाल्हाइणु खपे नाज़रीन असां सां गॾु रहिजो मिलूं था हिकिड़े नंढड़े वक़्फ़े खां पोइ वेलकम बैक नाज़रीन अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं ॻाल्हि ॿोल हले थी पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जे मरकज़ी सदर ऐं पंजाब जे वॾे वज़ीर मियां शहबाज़ शरीफ़ जो उहो इनिशिएटिव जंहिंमें हुन सिंध ऐं सरहद जे सहाफ़ियुनि ऐं ओपिनियन मेकर्स सां हुन गुफ़्तगू करण लाइ हुननि खे लाहौर दावत ॾिनी हुई उन हवाले सां जेको मुख़्तलिफ़ हल्कनि में जेको डिबेट हलंदड़ आहे उन डिबेट खे हिकिड़ो अॻिते वधाइण लाइ अॼु असां पंहिंजे स्टूडियो में हुन गुफ़्तगू खे जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई ऐं असांजी दावत ॾिनी आहे इंजीनियर नसीर मेमण साहब ऐं जनाब निज़ाम निज़ामानी साहब खे नसीर साहब जेको हिन डिबेट जी जेका ॿी हिकिड़ी ॻाल्हि आहे जेको शुरू थियो आहे मुख़्तलिफ़ दोस्तनि हुन में पार्टिसिपेट कयो आहे ख़ुदि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जो हिकिड़ो जेको रोल रहियो आहे सिंध जे पर्सपेक्टिव में उहो भी डिबेट जो हिसो मौज़ू बणियो आहे तव्हां कीअं था ॾिसो त उन रोल खे तव्हां कीअं था ॾिसो मां सम्झां थो त हीअ जेका ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कई आहे शरीफ़ भाउरनि इन में हुननि जे लाइ सभ खां वॾो जेको चैलेंज आहे उहो सिंध में हुननि जी क्रेडिबिलिटी जो आहे ट्रस्ट जो आहे मां सम्झां थो त मुस्लिम लीग जनरली ऐं नवाज़ शरीफ़ शहबाज़ शरीफ़ ऐं हुनजी टीम पर्टिकुलरली सिंध में हिकिड़े वॾे जेको आहे क्रेडिबिलिटी डेफिसिट खे फेस था कनि ऐं उनजी पूरी हिकिड़ी हिस्ट्री आहे सॼी क़ौम हिकिड़ो मख़सूसु रवैयो ॾेखारे तव्हां पुठी इलेक्शन में ॾिठो बज़ार नवाज़ शरीफ़ साहब बेनज़ीर साहिब खे वेझो थियो हिकिड़ा पॉज़िटिव जेस्चर्स बि हुया सुठा हिकिड़ा ऐलान बि थिया हिकिड़ो निस्बतन हिकिड़ो नरम गोशी बि पैदा थी पई उनजे बावजूदि वोट न पिया मिलनि छो त उन जे पुठियां हिकिड़ी हिस्ट्री आहे तव्हां जेकर थोरो पोइ ते वञो हाणे नवाज़ शरीफ़ साहिब जी हिस्ट्री त घणी पुराणी कान्हे न ज़ियालक साहिब जे दौर खां हुनजी आमद थी आहे ऐं हाणे तव्हां इहा तारीख़ में ढकियल छुपियल ॻाल्हि बि कान्हे त जनरल जीरानी हुनखे इंट्रोड्यूस करायो जहिड़ी तरह नवाज़ शरीफ़ उन वर्स्ट डिक्टेटरशिप जे दौर में उनजो पार्ट रहियो जंहिं ते सिंध खे शदीद रिज़र्वेशन्स आहिनि उहो माण्हू जेको सिंध जे तमामु हिस्ट्रीअ जे तमामु वॾे माण्हू जो क़ातिल हुजे भुटे साहिब जो जंहिं 83 86 तारीख़ में सिंध में बेदर्दीअ सां माण्हू हीअं मारिया हुजनि जीअं अॼु ग़ज़ा में इसराइली पिया मारनि सवे माण्हुनि खे कोड़ा हणनि माण्हू गुम थियनि हिकिड़ी पूरी हिस्ट्री आहे टॉर्चर ऐं वायलेंस जी हिकिड़ी जबर जी जेका सिंध जे मथां 83 86 जी तहरीकुनि खां सवाइ बि सॼे ज़ियालक जे मार्शल आर्ट दौर में नज़र थी अचे उन दौर में नवाज़ शरीफ़ साहिबु कड़ी कैंप में बीठो तंहिंजे करे उहा उनजो हिकिड़ो माण्हुनि वटि रिफ्लेक्शन्स अञा ताईं माण्हुनि खां विसरिया कोन्हनि हीअ 20 साल पुराणी ॻाल्हि आहे 100 साल पुराणी ॻाल्हि त कोन्हे उहा जनरेशन 83 जी ऐं 86 जे दौर में जेके ॿार हुआ से अॼु मिडल एज में हूंदा त हुननि खे उहो सॼो रिफ्लेक्शन्स आहिनि ॿी नंबर ॻाल्हि उन खां पोइ भला अचूं था हलो उहो डिक्टेटरशिप जो दौर हुयो छा बि हुयो वरी सोकाल्ड जमहूरी दौर अचे थो मुल्क में नवाज़ शरीफ़ साहिब जी हुकूमतुनि में छा थो थिए मिसाल तौरु हिकिड़ी ॻाल्हि मां हिन में थोरो एड कयां या बल्कि इनखे थोरो हिकिड़ो ॿिए पर्सपेक्टिव खां ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कयां कि जीअं पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जो मौजूदा सरबराह जेको आहे मियां नवाज़ शरीफ़ साहिबु ज़िया जे पीरियड मार्शल लॉ जे दौरान हुन कैंप में हो त अयूब जी जेका मार्शल लॉ हुई ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुन कैंप में न हो मां एग्ज़ैक्टली मां हिन ॻाल्हि ते आयुसि पियो त हिस्ट्री में इहो ज़रूरी कोन्हे त हिकिड़े दौर में माण्हुनि कीअं बिहेव कयो आहे त सॼी ज़िंदगी हुन सां पर भुट्टे साहिबु पंहिंजे ज़िंदगीअ जे ॿिए दौर में इहो त प्रूव कयो न त हुन डिसोसिएट त कयो पंहिंजे पास्ट खां पाण खे हिकिड़ो नओं कैरेक्टर थी त साम्हूं आयो मां त उन ई कंटिन्यूटी में ॻाल्हि पई कई न त हलो उहो त डिक्टेटरशिप जो दौर हो मे बि नवाज़ शरीफ़ चए त मां त उन में दिलियां शामिलु कोन हुउसि पर टीम में शामिलु हुउसि ईअं त ग़ौस अली शाह बि हुयो ॿिया माण्हू बि हुया पर अॻियां अचूं था न 91 जी या उन खां पोइ बीबी साहिबा जी पहिरीं हुकूमत वञण खां पोइ 90s में जेका नवाज़ शरीफ़ साहिब खे गवर्नमेंट मिले थी त सिंध खे छा थो मिले जाम सादिक थो मिले ऐं जाम सादिक सिंध खे जीअं न अंग्रेज़ जागीर करे का ॾेई छॾींदा हुआ इलाइक़ो हुनखे जेको वणियो सो सिंध में कई नवाज़ शरीफ़ साहिब जी हुकूमत मथां मौजूदु हुई ख़ामोश तमाशे वांगुरु ॾिसंदा रहिया सॼी सिंध में हिकिड़ो ज़ियालक जे दौर जो तसलसल लॻो पियो सिंधी माण्हुनि सां जेके हुन दौर में वेदनूं थियूं हिकिड़ो पूरो रिकॉर्ड आहे त ॿियो माण्हुनि खे इहो ज़हन में आहे बेनज़ीर साहिब जी इलेक्टेड गवर्नमेंट
सॼे पाकिस्तान जे वोट सां ऐं ख़ासि तौर ते सिंध जे माण्हुनि जे वोट सां आई, उन जे ख़िलाफ़ु छा थियो, जंहिं तरह IGI ठहियो, जंहिं तरह उन में पोइ एजेंसीज़ सां सीक्रेटली नवाज़ शरीफ़ डील कयो उन गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु नो कॉन्फिडेंस मूव में, उनखे हटाइण में, उहो सॼो बि माण्हुनि खे यादि आहे। माण्हू त बेनज़ीर या पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट खे इन करे था रिस्पेक्ट कनि जो सम्झनि था त असांजे वोट ते आयल गवर्नमेंट ई, हलो उहा लही वई। भला नवाज़ शरीफ़ साहिब त मुल्क जो हुकुमरान थियो न, हिकिड़े सूबे जो त कोन्ह थियो। पोइ ईअं छो थियो त रुगो सिंध में जेके माण्हू नौकरियुनि में वेठल आहे हज़ारनि जे तइदाद में ॿाहिरि निकिता, रुगो केटी बंदर जो मेगा प्रोजेक्ट रिवर्स थियो, थरकोल जो मेगा प्रोजेक्ट रिवर्स थियो, सिंध जा रोड ठहिया पिया, पैसा खजी विया, मोटरवे ते वञी लॻा, त माण्हू ॾिठो त भई डेवलपमेंट में बि असां सां डिस्क्रिमिनेशन थी, नौकरियुनि में बि डिस्क्रिमिनेशन थी, पॉलिटिकली बि डिस्क्रिमिनेशन थी, हिकिड़ो मथे में हिकिड़ी अहिड़ी हचा सिंध जे जाम सादे खे शिकिल में हणी छॾियनि। त इन सॼे दौर जो हिकिड़ो पूरी हिस्ट्री आहे, हिकिड़ो ॻाल्हि की ट्रस्ट जे डेफिसिट जी, उन जे पुठियां हिकिड़ी रियलिटीज़ आहिनि। हाणे इन ॻाल्हि ते तव्हां जे अचूं था त असां सम्झूं था हिस्ट्रीअ में माण्हुनि जा किरदार बदिलबा आहिनि। अयूब खोड़े बम्बई जे ख़िलाफ़ आज़ादी जे हक़ में हेॾी वॾी जदोजहद सिंध लाइ हलाई, वनवट जी हिमायत करे वेही रहियो। इहा हिस्ट्री में माण्हुनि जा कैरेक्टर बदिलबा आहिनि। भुटे साहिब वारी ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे, सिकंदर मिर्ज़ा साहिबु गॾु हुयो, अयूब ख़ान साहिबु गॾु हो, पोइ वक़्तु आयो त हुन माण्हू वरी पंहिंजो किरदारु ॿियो साबित करे ॾेखारियो। इहा ॻाल्हि अकबर बुक्टी ते बि लागू थी सघे थी। अहिड़ी तरह हाणे मौक़ो आहे, असां सम्झूं था त जेकर नवाज़ शरीफ़ साहिबु तारीख़ मां जेकर कुझु सिखियो आहे या बहसियत में मजमू या चवां त हिन मुल्क खे 60 सालनि ताईं हलाईंदड़नि, उन में XYZ जेके बि आहिनि, जेकर उन्हनि तारीख़ मां कुझु सिखियो आहे त अञा बि वक़्तु वियो कोन्हे। अञा बि हिन मुल्क जा माण्हू हिक ॿिए सां मोहबत ऐं प्यार सां गॾु रहणु चाहिनि था। ऐं जेकर इन नियत सां नवाज़ शरीफ़ साहिबु सिंध जे माण्हुनि सां ॻाल्हाइणु चाहे थो त ॻाल्हि त मुस्बत आहे। निज़ाम साहब, तव्हां कीअं था ॾिसो कि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जो जेको रोल आहे, जंहिं ते नसीर साहिब पिया ॻाल्हायो, हिस्टोरिकली तव्हां कीअं था ॾिसो कि सिंध में उनजे बारे में परसेप्शन्स छा आहिनि ऐं उनजा सबब कहिड़ा आहिनि? फयाज़, मुंहिंजे ख़्याल में नसीर साहिब जी ॻाल्हि खे अॻिते वधाए नसीर ॾाढी भली ॻाल्हि कई त गुफ़्तगू कजे ऐं डिस्ट्रस्ट आहे, थी सघे थो पॉसिबिलिटी आहे त उन्हनि पाण खे इम्प्रूव कयो हुजे, पर उन ते अचण खां अॻे मुंहिंजे ख़्याल में त असांखे पंहिंजे बैकग्राउंड ऐं पंहिंजी माज़ी जे बारे में सम्झणु खपे। हीउ जेको असांजो बेल्ट आहे जंहिंमें सिंध बलूचिस्तान जा माण्हू जेके बि रहिया आहिनि, उहे बदकिस्मती सां तारीख़ी तौर ते अकेला रहिया आहिनि। असां ॿिनि क़ौमुनि सां गॾिजी गुफ़्तगू करे, हमआहंगी सां हली करे, दुश्मन सां निगोशिएट करे अॻिते वधूं, पंहिंजा मामला ठाहियूं। असां इन में कोशिशि बि नाहे कई ऐं पंहिंजे अना ऐं इज़त जो मसइलो बनाए असीं विढ़िया ज़रूरु आहियूं, तारीख़ी तौर ते विढ़िया आहियूं, मारिया विया आहियूं, पर असां गुफ़्तगू नाहे कई। असां इहा ॻाल्हि सम्झण में नाकाम विया आहियूं तारीख़ी तौर ते त क़ौमुनि जा के मुस्तक़िल दुश्मन बि न आहिनि हूंदा ऐं के मुस्तक़िल दोस्त बि न आहिनि हूंदा। इक़्तिदार जी जंग हुजे या हुकुमरानी जी जंग हुजे, उन में पंहिंजी क़ौम जे मक़सद खे ॾिसबो आहे, पंहिंजे क़ौम जे पर्पज़ खे ॾिसबो आहे, पंहिंजे बका खे ॾिसबो आहे, पंहिंजी दिलचस्पी खे ॾिसबो आहे ऐं पंहिंजे हक़नि ऐं हासिलात खे ॾिसबो आहे। असां मजमूई तौर ते जेतिरी मूं तारीख़ पढ़ी आहे, तव्हां डिसएग्री करे सघो था, मजमूई तौर ते असां विढ़ंदा रहिया आहियूं। इहा हिकिड़ी बहादुरी निशानी थी सघे थी, पर इहा स्ट्रेटजिकली मुंहिंजे ख़्याल में त सिंधी क़ौम नाकाम रही आहे। मिसाल तौरु बर्तानिया ऐं अमेरिका हिकिड़ो मां तव्हांखे हिन में कट कंदुसि, बल्कि हुन में हिकिड़ो सुवाल रेज़ कंदुसि त सिंध में परसेप्शन इहो आहे कि सिंधी के विढ़ाट न आहिनि ऐं असांजे लाइ वॾे में वॾी जेका ॻाल्हि इहा चई वेंदी आहे, बल्कि असांजा पंहिंजा ई दानिश्वर चवंदा आहिनि कि सिंधी अदा वॾे में वॾी जेका तीर हयूं दुबी वारी जंग जंहिंमें 6 मिंट हली। न, इहो ग़लति था चवनि। मुंहिंजे ख़्याल में हुनखे तारीख़ पढ़ण जी ज़रूरत आहे, तारीख़ मज़हरी शाहजहानी पढ़ण जी ज़रूरत आहे। जेके हुकुमरान टोला आहिनि उन्हनि जे तारीख़दाननि जा किताब लिखियल आहिनि, उन्हनि में पढ़ण जी ज़रूरत आहे त उन्हनि कीअं सिंध जे माण्हुनि खे या सिंध जे क़बाइल ऐं बॉर्डरनि ते रहण वारनि माण्हुनि जी बहादुरी जा ज़िक्र कया आहिनि, कीअं हुननि चांटियुनि जी गिला कई आहे, कीअं जेको हुननि समेजनि खे निंदियो आहे त समेजा निभागा गोरिला अची असांजे मुस्लमान फ़ौजुनि ते हमला कंदा हुआ ऐं हेतिरनि माण्हुनि खे शहीद करे छॾींदा हुआ। तारीख़ पढ़ण जी ज़रूरत आहे। मुंहिंजे ख़्याल में त यकतरफ़ा तारीख़ जो शिकार रहिया आहियूं। इहा ॻाल्हि न आहे सिंध जो माण्हू या क़बाइली माण्हू या हिन बेल्ट जा माण्हू विढ़िया न आहिनि, विढ़िया आहिनि, पर मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त गुफ़्तगू जे फ़न खां उहे वाक़िफ़ न आहिनि रहिया। शरीफ़ माण्हू रहिया आहिनि, ईमानदार माण्हू रहिया आहिनि, थोरा नादान बि रहिया आहिनि, परायनि ॻाल्हियुनि ते अची करे जल्दी एतबार करे वञण वारा माण्हू रहिया आहिनि, थोरो दूरंदेशी जी हुननि जी कमी रही आहे। तव्हांखे हिन सां डिसएग्रीमेंट थी सघे थो। मूं ॻाल्हि बि कई त बर्तानिया ऐं अमेरिका तारीख़ी तौर ते पाण में विढ़ंदा रहिया। बर्तानिया कॉलोनी अमेरिका बर्तानिया जी, पोइ 1774 में पाण में विढ़िया, आज़ादी वरिती, खून तबाहियूं बर्बादियूं अलॻि छा छा हुननि न कयो बर्तानिया वारनि अमेरिका जे अंदरि। अॼु ॾिसूं था तारीख़ी तौर ते अॼु ॿई वरी गॾु बीठा आहिनि ऐं वॾे में वॾा इतादी आहिनि।
वरी कैनेडा जो मिसाल ॾिसूं था, उते फ्रेंच ऐं गोरा पाण में विढ़िया, जिन अंग्रेज़ी ॻाल्हाईंदड़ माण्हू ऐं फ्रेंच ॻाल्हाईंदड़ माण्हू जेके क्यूबेक में वेठा आहिनि विढ़िया हिकु ॿिए तबाही कयूं, अमेरिका जे ख़िलाफ़ु विढ़िया, बर्तानिया जे ख़िलाफ़ु विढ़िया, पर वरी हुननि गजी हिकिड़ी पार्लियामेंट ठाही। अॼु कैनेडा दुनिया जो हिकिड़ो बहितरीनु सिक्योर मुल्क आहे जंहिंमें 2 पार्लियामेंटूं पैरेलल कम थियूं करनि, फ्रेंच पार्लियामेंट मॉन्ट्रियल में ऐं अटावा में जेका आहे इंग्लिश पार्लियामेंट। असां मजमूई तौर ते गुफ़्तगू जे फ़न खां, नेगोसिएशन खां ऐं कन्फ्लिक्ट्स खे, मसइलनि खे ॻाल्हियुनि जे ज़रिए, हिकिड़ो त असां माण्हू ॻाल्हाइण वारा घटि आहिनि, जेके आहिनि तिन में हिमत घटि आहे, जिन में हिमत आहे उन्हनि खे तरीक़ा कोन था अचनि। असीं तक़रीर करे ॼाणूं था, बुरो भलो त चई सघूं था, पर मुख़ालिफ़ माण्हुनि सां वेही टेबल ते ॾाढो आराम सां गुफ़्तगू करे सघूं, इहा असां वटि मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे ॾांहुं जी अञा ज़रूरत आहे, तरबियत करण जी ज़रूरत आहे। पर सवाल जेको हुयो उहो इहो कि मुस्लिम लीग नवाज़ जो जेको तारीख़ी रोल आहे उन खे कीअं था ॾिसो? हुन ते अचां पियो, मूं अर्ज़ु पिया कयो त असांखे जेसि ताईं हुननि सां वेंदासीं न त उहे छा था सोचीनि, असांखे कीअं ख़बर पवंदी। पहिरीं असां वञण लाइ तयारु थियूं, वेहूं वञी ॿुधूं हुननि खे, पोइ असां सवाल उथारियूं त बाबा NFC ते ताईं छा था चओ। आया NFC खे विरासत जो हिकिड़ो ई पैरामीटर पॉपुलेशन वारो हमेशह रहंदो, इहो क़ुरानी सहीफ़ो आहे। इहो त हुन ते ऑन द रिकॉर्ड मियां नवाज़ शहबाज शरीफ़ जेको मूं हुनजो इंटरव्यू कयो हुयो, कल्ह खां वठी 3 ॾींहं खां वठी उहो सिंटी ते हले पियो, उनमें हुन चयो न कि असां मल्टीपल क्राइटेरिया तहत NFC जी हिमायत में आहियूं। गुड, इहा तव्हांजी अचीवमेंट आहे। हुन चयो ऑन द रिकॉर्ड आहे, इहा ॻाल्हि हुनजी ऑन द रिकॉर्ड आहे। ऐं उनजे लाइ हुन इहो बि चयो कि मां चइनी सूबनि जे वज़ीर आला जेके बि आहिनि उन्हनि खे पंहिंजो दावत ॾींदुसि, उहे अचनि, असां लाहौर में ते वेही करे असां सूबाई ख़ुदमुख़्तियारी जा जेको क्वांटम असां कहिड़ो असां जंहिं ते इतफ़ाक़ कयूं कि हिन वक़्तु ज़रूरत इहा आहे कि फेडरेशन जो फीडरेटिंग यूनिट्स मज़बूत थियनि। इहा हुन ॻाल्हि कई ऑन द रिकॉर्ड। इहा तव्हांजी अचीवमेंट आहे न, इहा तव्हांजी जिदोजहदी, मुसलसल जिदोजहदी जी अचीवमेंट आहे, फतह आहे जो अॼु इहा हू लचक ॾेखारीनि था। नवाज़ शरीफ़ जी गुफ़्तगू में हू बि लचक काफ़ी अरसे खां नज़र अचे थी, छाकाणि पाण जलावतन रहियो आहे, जेल में बि वियो आहे खणी थोरो अरसो, जलावतनी जेल में रहणु, परेशानियूं, मसइला माण्हू खे सेखारनि थियूं, तारीख़ में माण्हू सिखनि था, माण्हू ग़लतियुनि मां सिखनि था, हुन में लिचक आहे। मूं अर्ज़ु पियो कयो त असांजे माण्हुनि खे वञी हुननि सां गुफ़्तगू करणु खपे या न करणु खपे, इन ते पाण आयासीं पिए त डिप्लोमेसी हिकिड़ी आर्ट आहे, गुफ़्तगू हिकिड़ी आर्ट आहे, लिखण बि हिकिड़ी आर्ट आहे। कंहिंसां गुस्ताखी करणु आसान आहे, कंहिंसां बदतमीज़ी करणु आसान आहे, कंहिंखे भीड़ हणणु, पथर हणणु आसान आहे, पर कंहिं मुख़ालिफ़ वटि वञी वेही पंहिंजी ॻाल्हि, हुनजी ॻाल्हि ॿुधी, पंहिंजी ॻाल्हि कन्वे करे ॿुधाइणु, इहा तमामु वॾी आर्ट आहे जेका असांखे हुननि खां सिखणु खपे। मतिलबु हिननि में हिमत हुई न, ज़रूरत हुई न, त हुन तव्हां कॉल कयो। असांजा माण्हू असांखे केतिरो कॉल था कनि, जा सॾीनि था अचो गुफ़्तगू करियो, परे छॾियो। असांजी हुकूमत हाणे पीपुल्स पार्टी आई आहे न, तव्हां सहाफ़ियुनि खे या दानिशवरनि खे घणा दफ़ा हाणे सॾियो आहे त बाबा अचो असां सां ॻाल्हि ॿोल करियो, अचो असांखे गाइड करियो, अचो असांखे रहनुमाई करियो, डेवलपमेंट जा प्रोजेक्ट हुजनि, तइलीम जा प्रोजेक्ट हुजनि, तव्हांजा ॿिया मसइला हुजनि, केतिरनि तव्हां ॻाल्हि कयो। उहे एक्टिव नुमाइंदा, उहे सरगर्म नुमाइंदा ऐं नुमाइंदियूं जेके इलेक्शन खां अॻे हर सेमिनार जे लाइ अवेलेबल हुआ, मौजूदु हूंदा हुआ, हिकिड़ी सिंपल कॉल जे लाइ ईंदा हुआ, हाणे तव्हांजा फ़ोन अटेंड कनि था। इवन तव्हां असां जेकर हुनखे फ़ोन था करियूं त चवनि था, हू सम्झनि था त शायदि असां जेको आहे सो कंहिं नौकरी जे लाइ या कंहिं ट्रांसफर लाइ फ़ोन था करियूं। मुंहिंजे ख़्याल में नवाज़ शरीफ़ सियासी तौर ते शोर जो मुज़ाहिरो कयो आहे, मिर्ज़ा शहबाज शरीफ़ शोर जो मुज़ाहिरो कयो आहे, हुननि इहा सुठी शुरूआति कई आहे गुफ़्तगू। नाज़रीन असां सां गॾु रहिजो, मिलूं था हिकिड़े नंढड़े वक़्फ़े खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। नसीर साहब, निज़ाम साहब ॻाल्हायो पिया कि गुफ़्तगू करणु घुरिजे, तव्हांजो छा ख़्यालु आहे? जेको डिबेट आहे हुनमें तमामु घणनि माण्हुनि जो इहो ख़्यालु हो कि गुफ़्तगू न करणु घुरिजे, ऐं जेको हीउ टैक्टिस आहे ऐं हीउ जेको पंहिंजो मैंडेटरी जेका गवर्नमेंट आई आहे उहा उनजे ख़िलाफ़ु कंस्पेरेसी पई थिए, अहिड़े क़िस्म जा ख़दशा बि तव्हांजे नज़र मां गुज़रिया हूंदा कि हीउ सॼो जेको आहे इनिशिएटिव आहे उन पर्सपेक्टिव में हिकिड़ा माण्हू हिनखे ॾिसनि था। फयाज़, मां सम्झां थो त जीअं तव्हां जेके शुरू में जेके ॿ मुख़्तलिफ़ डिफरेंट एस्पेक्ट ॿुधाया, उनमें हिकिड़ो एस्पेक्ट तव्हां इहो बि ॿुधायो कि भई इहो थी सघे थो कि उहो इन एक्सेस ते टैक्टिकली इहो सॼो कार्ड खेॾंदा हुजनि। इहे एप्रीहेंशन्स मां अॻियां हुन ॻाल्हि ते थो चवां त हुन मिसट्रस्ट जी पैदावार आहिनि न, जेको नवाज़ शरीफ़ जे पूरे ट्रैक रिकॉर्ड मां थो निकिरे। फंडामेंटल प्रिंसिपल तौरु मां इंगेजमेंट जो क़ाइल आहियां। ही पोस्ट कोल्ड वार, वर्ल्ड वार वारी जेका पोस्ट कोल्ड वार वारी जेका दुनिया आहे
उन में जेका मेजर ट्रेंड्स आहिनि, जेके मेजर शिफ्ट थिया आहिनि पॉलिटिकल कल्चर्स में, त में बुनियादी ॻाल्हि इहा आहे त भई अल्टीमेटली तव्हांखे टेबल ते अचिणो आहे। वॾे खां वॾे फ़लस्तीनी इसराइली त टेबल ते वेही कंहिं रेज़ोल्यूशन ते पहुचंदा न। दुनिया जी वॾे में जंगियूं ऐं वेठा आहिनि, ओस्लो में वेठा, वॾे में जंगियूं जेके थींदियूं, हा बैकडोर डिप्लोमेसी खां, त इहा त हिकिड़ो मञियल उसूल आहे त भई वर्स्ट एनिमी सां बि ॻाल्हाइण में को हर्ज कोन्हे, पर इहो हिकिड़ी शइ ॾाढी बुनियादी आहे त तव्हां जॾहिं टेबल ते ॻाल्हाइण वञो था त कहिड़ी हैसियत में ॻाल्हाइण वञो था, कहिड़े नुक़्ते नज़र सां ॻाल्हाइण वञो था। मिसाल तौरु मुंहिंजो हिकिड़ो बुनियादी नुक़्ता निगाह, मां एप्रिशिएट थो कयां इन इनिशिएटिव खे, आई एम ऑल एप्रिसिएशन फॉर दैट। भली नवाज़ शरीफ़ शहबाज़ शरीफ़ सुठी ॻाल्हि कई, मां त चाहियां थो त हू हिकिड़ो क़दम जेकर अॻिते वधनि हा न, पॉलिटिकली मैच्योरिटी जो मुज़ाहिरो कनि, सिंध ऐं सिंधियुनि खे शिकायतूं न, जाइज़ शिकायतूं, तॾहिं त ॻाल्हाइनि था, हलिया अचनि सिंध में अची ॻाल्हाइनि न, चवनि बाबा असां अॼु सिंध जे माण्हू सां सिंध में अची ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं। हीअ वधेरे जी उतां कांगुर सॾाइण वारो कल्चर बि छो हुजे ईअं। नवाब फयाज़ नाइक निज़ाम साहिबु, तव्हां सिंध जे माण्हू खे शिकायतूं आहिनि, असांखे रियलाइज़ेशन आहे, डेमॉन्स्ट्रेट कनि, चवनि, मां नथो चाहियां माफ़ियूं घुरनि, हलो एतिरी इख़लाक़ी ज़रूरत शायदि अञा असां वटि न पैदा थी हुजे त को माण्हू उथी बीह चए त मां नादान आहियां, पेशेमान आहियां, मूं ज़्यादती कई, मां हथ ॿधी माफ़ी थो घुरां। अञा इहो वॾो कल्चर असांजी सोसाइटी में न आयो हुजे शायदि, एॾी मैच्योरिटी अञा अॼु खां 5 साल पोइ अचे, पर हिकिड़ा जेस्चर्स थींदा आहिनि न, हिकिड़ी पॉज़िटिविटी जी माफ़ी त ॾिसो न, आसिफ़ ज़रदारी घुरी बलोचिस्तान जे माण्हुनि खां, हा, पर मां सां त इहो हुनजी कद जी वॾाई हुई, हुनजो फ़ाइदो थियो, हुनजो सुठो असरु पियो, हुन हिकिड़ो पंहिंजे वॾाइप जो मुज़ाहिरो कयो स्टेट जे सदर जी हैसियत में, हुन खां ज़्यादतियुनि जी माफ़ी घुरी, तमामु वॾी ज़रूरतमंदी वारो क़दम हुयो। त इहे ॻाल्हियूं एप्रिशिएट करण जहिड़ियूं आहिनि, दुनिया इन्हनि शयुनि खे लाइक करे। सदर न हो तॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरपर्सन जी हैसियत में तव्हां चई सघो था डिफेक्टो रूल कंदड़ माण्हू हुयो, जंहिं अथॉरिटी सां हू, जंहिं कमांड सां, जंहिं पोज़ीशन तां ॻाल्हाए पियो, उहो तमामु वॾी पोज़ीशन हुई। अच्छा, मां इन ॻाल्हि खे हीअं थो ॾिसां त भई सिंध जे इंटेलेक्चुअल्स ऐं 5, 7, 8, 10 माण्हुनि सां ॻाल्हाइण जी जेका शुरूआत आहे, जेकर जवाज़ शरीफ़ ऐं संदसि दोस्त साथी जेन्युअनली सम्झनि था त हुननि सिंध सां के शयूं ॼाणी ॿुझी या सियासी मसइलतुनि ऐं मफ़ादनि जे करे ग़लति कयूं, त दिलि वॾी कनि, सिंध जे माण्हुनि सां अची ॻाल्हाए, पहिरें त चवनि था असां मञूं था असांखां फलाणी शयूं ग़लति थियूं, इन में हुनजो कदु वधंदो, नंढो कोन थींदो। ॿी ॻाल्हि इहा आहे त इहो त हिकिड़ो स्टेप आहे न, पॉलिटिक्स ॿी शइ आहे। पॉलिटिक्स में सुभाणे तव्हां जेकर चाहियो था त भई सिंध जे अंदरि अल्टीमेटली नवाज़ शरीफ़ सिंध जे माण्हू सां रिलेशनशिप रखणु घुरंदो, त हुनजे ज़हन में हूंदो न त सुभाणे सिंध में सॉफ्ट कार्नर थिए, मूंखे माण्हू 8 माण्हू जलसे में अचनि, 5 माण्हू वोट ॾियनि। पॉलिटिक्स त रियलिटी आहे न, जेको माण्हू स्ट्रीट में वेठो आहे, ॻोठ में वेठो आहे, जंग झर में वेठो आहे, उताक ते वेठो आहे, उन वटि त अञा पुराणी फिल्म ज़हन ते हलंदी रहंदी, जेसि ताईं मिसाल तौरु सिंध में पुलिस मुक़ाबले में 8 माण्हू मारिजनि ऐं जेकर रुॻो उते सिंध जा 2 क़ौम परस्त ऐं मिसाल पीपल्स पार्टी जो हिकिड़ो लोकल माण्हू पहुचे ऐं जेकर मुस्लिम लीग नून जी क़यादत लातालुक थी वेठी हूंदी त माण्हू चवंदा न, फील कंदा न त भई हिननि सां त मुंहिंजो कंसर्न कोन्हे। 50 ज़्यादतियूं रोज़ सोसाइटी में माण्हुनि सां थियनि थियूं, इहा हिकिड़ी ईअं बि थी सघे थो त 2-4 अहिड़ा मौक़ा जंहिंमें माण्हुनि सां एॾियूं वॾियूं ज़्यादतियूं थियनि थियूं, नवाज़ शरीफ़ साहिबु, शहबाज़ शरीफ़ साहिबु हली अची हुननि जे दुख दर्द में शरीक थियनि, महसूसु कराइनि हुननि खे त असां तव्हांखे ऑन था करियूं। ॿियो सिंध जे माण्हुनि जा जेका निज़ाम बिजन आहे, मूं वटि डिबेट जा कागज़ पिया हुआ, उनमें हिकिड़ी जेका चार्ज इहा बि हुई की उन जे दौर में टंडो बहाल जो वाक़ियो थियो। एक्ज़ैक्टली, मां उहो ई चवणु चाहियां थो त इहा पूरी हिकिड़ी तव्हां लिस्ट कंदो त तमामु वॾी लिस्ट निकिरंदी। हाणे उन सॼे माज़ीअ खां जेकर डिसोसिएट थियणो आहे त उन जे लाइ के अमली मुज़ाहिरा करणा पवंदा, इहो हिकिड़ी ॾींहं में कोन्ह थींदो। मुंहिंजो शहबाज़ शरीफ़ ऐं नवाज़ शरीफ़ साहिब बि सम्झनि था, असां बि सम्झूं था, इहा हिकिड़ी कंटिन्यूटी खपे हिन जे लाइ। पर मूं जेका ॻाल्हि कई, मां उन ॻाल्हि ते वापसि थो अचां, येस सिंध जे माण्हुनि खे, सिंध जी सिविल सोसाइटी खे, सिंध जे पॉलिटिशियन खे ज़रूरु इंगेज थियणु घुरिजे। उनजा मुख़्तलिफ़ सबब आहिनि, हिकिड़ो त जीअं मूं ॻाल्हि कई प्रिंसिपल, इहो स्ट्रेटेजिकली ज़रूरी आहे। नंबर 2, भई असां सिंध जे माण्हुनि सॼी हिस्ट्रीअ में पाकिस्तान ठहण खां पोइ असां पंहिंजा समूरा वोट, समूरियूं मोहबतूं, समूरियूं जेके बि असांजूं तवानायूं, असां बिना कंडीशन्स जे हर भेरे पीपल्स पार्टीअ जे अॻियां हक़ में रखियूं। सिंध जे माण्हुनि खे हिकिड़ी जाइज़ फ्रस्ट्रेशन आहे त जेतिरो कुझु सिंध जे माण्हुनि ॾिनो आहे, मोट में हुनखे केतिरो मिलियो आहे। हींअर त मिसाल माण्हुनि खे कंफर्ट आहे, ठीकु आहे, पीपल्स पार्टी खे हिकिड़ो एडवांटेज इहो बि आहे त पीपल्स पार्टीअ खां सवाइ जेके ॿियूं फोर्सिस पाकिस्तान में रूल थियूं कनि, उहे सिंध जूं बदतरीन दुश्मन निकितियूं। तंहिंजे करे माण्हू चवनि था हू त वॾो अज़ाब आहिनि, भला पीपल्स पार्टी 4 शयूं नथियूं करे, ॾे नथी, ॾुखाए नथी, मशाल हिन सां वेठा आहियूं। पर इहो सिलसिलो हाणे घणो वक़्तु त न हली सघंदो। हीअ 90s ऐं 70s वारी त सिंध कोन्हे, पूरी हिकिड़ी मिडिल क्लास जी सोसाइटी पोइ 10-15 साल में मैच्योर थी आहे। ॻाल्हि हाणे पीपल्स पार्टीअ खे सम्झणी पवंदी। माण्हुनि मीडिया जे ज़रिए ॾिठो आहे, तव्हां असां हीअं
ईअं ॻाल्हाए न सघंदासीं, इहे थाट्स न हुआ, असांखे इहो एक्सपोयर कोन हो, असांजे माण्हुनि जी इहा लर्निंग न थी। हेॾो वाइब्रेंट मिडल क्लास जी अर्बनाइज़ सोसाइटी या सेमी अर्बनाइज़ सोसाइटी जेका पोइ 10-15 साल में डेवलप थी आहे, उन जूं तक़ाज़ाऊं बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। निज़ाम ठीकु थो चए त नवाज़ शरीफ़ त वरी बि माण्हुनि सां ॻाल्हाइण लाइ तयारु थियो आहे न। हीअ असांजा हुक्मरान आहिनि, असां चूंडिया आहिनि। माण्हुनि खे जेकर जेन्युइन शिकायतूं या मसइला आहिनि, अची ॻाल्हाइनि माण्हुनि सां, अकुले कुल थी वेहण जी कहिड़ी ज़रूरत आहे, एतिरा संधा रखण जी कहिड़ी ज़रूरत आहे। इहो हिकिड़ो वैकम क्रिएट पियो थिए पीपल्स पार्टी जे रवैयनि जे करे। इन वैकम खे नवाज़ शरीफ़ इंटेलिजेंटली हाणे फिल करण जी कोशिशि पियो करे, यूज़ करण जी कोशिशि। इन ॻाल्हि खे फयाज़ जेको सवाल कयो, तव्हांजो सवाल बिल्कुलु वैलिड आहे त पीपल्स पार्टी खे आइसोलेट करण जी कोशिशि थी सघे थी। निज़ाम साहब ॻाल्हि नसीर साहब उते छॾी के मूं इहा ॻाल्हि बि कई त जेको नियत जो सवाल हो उनखे असां ॿिनि पहलुअनि खां ॾिसी सघूं था। हिकिड़ो मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त हिकिड़ो त उन्हनि जी इहा नियत बि थी सघे थी त जेको हिते असां वटि लीडरशिप जो गैप आहे उन ते इनक्रोच कजे। थोरो मूंखे इहो बि लॻे थो त पाण ॾिसूं था जेका IGI वारी टीम हुई पुराणी, उहा हाणे वञी वरी गॾु थी आहे। जेके माण्हू IGI में हुआ उहे सभु हाणे गॾु वेठा आहिनि। IGI जो रोल छा हो इन ते पाण डिपेंड। ईअं ॻाल्हि न आहे न, IGI वारा बि गॾु वेठा आहिनि त साॻे वक़्तु MID वारा बि उन साॻे गैप में वेठा अर्ज़ु पियो कयां त पाण हिन टॉपिक खे एनालाइज़ कयूं। ॿी ॻाल्हि इहा आहे त सिंध जे अंदरि हिकिड़ो वॾो इशू आहे पाकिस्तान जे हवाले सां बि तालिबानाइज़ेशन जो सिंध में ख़तरो आहे। पीपल्स पार्टी जी उन बारे में वाज़े पॉलिसी आई आहे त ख़तरो कोन्हे, सिंध जे माण्हुनि चयो ख़तरो कोन्हे, पर इन जे बारे में हीअ अञा मियां नवाज़ शरीफ़ वारा ख़ामोश आहिनि। ॿियो पहलू जो इहो आहे, मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त काफ़ी अरसे खां पाकिस्तान जे अंदरि जेका इस्टेब्लिशमेंट आहे या जेके सीक्रेट एजेंसियूं आहिनि, उहा जेका रिपोर्टिंग कनि थियूं, हालात साबित कयो आहे त उहे रिपोर्टिंग या उहा जेको ओपिनियन हू पैदा कनि था उहो सही साबित न आहे थियो। 86 में छा थियो उहो हुनखे तवक़ा न हुई सिंध जे अंदरि या पाकिस्तान जे अंदरि। 86 में छा थियो सिंध जे अंदरि या पाकिस्तान जे अंदरि उहो अॻे तवक़ा न हुई। शेख रशीद साहब हिकिड़े दफ़ा कन्फेस कयो त लायर्स की मूवमेंट के बारे में स्टडी सही नहीं थी या बिल्कुलु नहीं थी। पोइ वरी 27 दिसंबर जे वाक़ियात पाकिस्तान खे बिल्कुलु लोॾे छॾियो, ख़ासि तौर सिंध जे अंदरि पूरो पाकिस्तान पूरे पाकिस्तान खां कटिजी वियो। मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त इस्टेब्लिशमेंट तरफ़ां बि हाणे हुननि ते प्रेशर थी सघे थो त बाबा तव्हीं माण्हुनि सां मिलो, छाकाणि त मिसाल तौरु मुशर्रफ साहब खे रिपोर्टूं हुयूं, उहो वीचारो क्लेम कंदो हो ऐं हुनखे वीचारो थो चवां, छाकाणि हाणे मूंखे वाक़ई हमदर्दी है त ये जो मुट्ठी भर लोग मेरे खिलाफ हैं, मुझे 6 एजेंसियां रिपोर्ट करती हैं कि मैं अभी तक पॉपुलर हूँ। उहा पॉपुलरिटी केतिरी हुई तव्हांखे ख़बर आहे, असांखे ख़बर आहे। ऐं उहो जीअं इलेक्शन जा रिज़ल्ट आया ऐं फस्ट टाइम आर्मी जो पॉज़िटिव रोल रहियो, उनखे इंटरफेरेंस खां बग़ैर इलेक्शन थियणु ॾिना ऐं उहे उन्हनि सॼो वॉश आउट करे छॾियो मुशर्रफ जी टीम खे। त हाणे मुंहिंजे ख़्याल में त इस्टेब्लिशमेंट जा माण्हू बि सम्झनि था त जेको कुझु असांखे रिपोर्ट थिए थो उहो न आहे। नाज़रीन असां सां गॾु रहिजो, मिलूं था हिकिड़े नंढड़े वक़्फ़े खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। निज़ाम साहब, हाणे इन ॻाल्हि में मां थोरो हुन में इहो कंदुसि जेकी हिन वक़्तु जेका इस्टेब्लिशमेंट जंहिंखे पाण चवंदा आहियूं, अदलिया, मिलिट्री ऐं सिविल गवर्नमेंट, उन्हनि जो नवाज़ शरीफ़ सां कहिड़ो वास्तो? मिसाल तौरु मौजूदा जेका आर्मी आहे, नवाज़ शरीफ़ ऐं उन्हनि जे विच में तव्हांखे का क्वेश्चन नज़र अचे थी, या मौजूदा जेको पंहिंजो असांजो जुडिशरी जो जेको आहे पंहिंजो टॉप ब्रास आहे उन जी ऐं तव्हांजी नवाज़ शरीफ़ जे विच में तव्हांखे इंट्रैक्शन नज़र अचे थो, या जेकॾहिं पाण होॾां ॿिए तरफ़ ॾिसूं जेका पार्लियामेंट ऐं जेको उहो जेको सिविल पावर आहे उनमें बि नवाज़ शरीफ़ जो मिसाल तौरु कीअं माना उहो? मूंखे हिते IA रहमान साहब जी हिकिड़ी ॻाल्हि कोट कंदुसि। IA रहमान साहब हिकिड़े दफ़ा इस्लामाबाद में ॻाल्हि कई त पंजाब जी जेका मास बॉडी आहे, जेके घणा माण्हू आहिनि, उन्हनि जे अंदरि इहो हिकिड़ी सोच आहे त भई असीं सचा पाकिस्तानी आहियूं, असीं सचा मुस्लमान आहियूं ऐं ॿिया जेके ॿियनि सूबनि जा माण्हू शायदि एतिरा सुठा पाकिस्तानी कोन्हनि। कुझु बि हुजे फयाज़ साहब, त फ़ौज जी वॾी साइज़ खे त पंजाब बि रिप्रेज़ेंट थो करे न, सिंध जा बलोचिस्तान जा माण्हू त रिप्रेज़ेंट नथा कनि न। या फेडरल ब्यूरोक्रेसी आहे, डिप्लोमेट्स आहिनि, जेके मिशन्स आहिनि पूरी दुनिया जे अंदरि, उन में घणी जेका माण्हू जेको वेठो आहे या सीक्रेट एजेंसीज़ जे अंदरि या पुलिस जे अंदरि, उहो त घणो करे पंजाब जो माण्हू आहिनि। त मियां नवाज़ शरीफ़ असां चऊं न चऊं एज़ ए होल पंजाब जे ख़िलाफ़ जेको इंप्रेशन वञे थो, मियां साहब खे हिकिड़ी पंजाब जी शख़्सियत जी भुट्टे साहब खे मिसाल तौरु उन जे बारे में डायलॉग में जेको हुयो, जेको लाहौर में थियो, तव्हांजी इंफॉर्मेशन लाइ आई वाज़ आल्सो प्रेज़ेंट देयर, ठीकु आहे, उनमें मिसाल तौरु इहो नुक़्तो बि बहस में आयो
जेको तव्हां चओ था कि पंहिंजो पंजाब जेको आहे मिलिट्री जो वॾो क्वांटम जेको आहे उहो पंजाब खे रिप्रेज़ेंट करे थो। उन ते हिकिड़ो व्यू ते इहो बि आयो कि भई जेके जनरल्स आहिनि जन पंहिंजो मार्शल आऊं लॻायूं आहिनि, ॻणिया विया नाला खणी, अयूब ख़ान हुननि चयो त पंजाबी न हो, को पंजाब जे हेठियां जेको आहे पंहिंजो फ़ौजी ऐं पंहिंजो का नायक लांस नायक आहे हुननि खे कोन चयो त तूं वञी जेको आहे पंहिंजो हण पंहिंजो मार्शल हण, हुनजो पंहिंजो इनिशिएटिव हो। याया ख़ान जेको आहे उहो पंजाबी न हो, हुननि चयो त जनरल ज़ियाउल हक़ जेको आहे उहो सेटलर हो, पंहिंजो इमिग्रेंट हो ऐं हुनजो जेको डोमिसाइल हो उहो पेशावर जो। मिर्ज़ा पंहिंजो जेको हीउ पंहिंजो पाण वारो मुशरफ साहिबु हो, उन जे बारे में बि हू त इन ॻाल्हि खां डिनाए कनि था। मां हिन ते थोरो फ़ैसा विझा ॿियो त कमेंट कयां। हा ज़रूरु। चवण जे कारण त जेको कश्मीर में रूल करे थो हिंदू त कोन हूंदो आहे, पोइ असांखे छो हिन सॼी इस्टेब्लिशमेंट खे प्रॉब्लम आहे त कश्मीर में हिंदुनि जो कब्ज़ो आहे। भई इहा ॻाल्हि ॾाढी सतही आहे। चवण कारण त मां आर्ग्यूमेंट ॾेई सघां थो त अयूब ख़ान वटि, अयूब ख़ान बि पठान कोन हो, हुनजे लाइ शिजा नवाज़ पंहिंजे क्रॉस वर्ड्स किताब में लिखियो आहे त ही वॉज पंजाबी स्पीकिंग पख्तून, छो त उहो हज़ारे जो हुयो। अच्छा, उनखां पोइ जेकर तव्हां डोमिसाइल जी ॻाल्हि था कयो त तव्हांखे ख़बर आहे याया ख़ान चकवाल जो डोमिसाइल रखंदो, भली पोइ ॿोली कड़ी बि ॻाल्हाईंदो हुजे। ॿी ॻाल्हि इहा त जेका डिसीशन मेकिंग मास भाटिया अगेन जंहिंजो हवालो हिन ॾिनो, तव्हां हेठां ॾिसो कोर कमांडर केरु आहिनि जेका विद इन आर्मी इस्टेब्लिशमेंट हूंदी। भई चवण लाइ मोहम्मद ख़ान जुड़न जो सिंधी हो त छा सिंधियुनि जी हुकूमत थी वई। उन इदारे जे अंदरि जेके माण्हू शॉट्स कॉल कनि था, जेके माण्हू डिसीशन मेकिंग खे इन्फ्लुएंस कनि था, उहे इम्पॉर्टेंट आहिनि। ऐं उन में निज़ाम जी ॻाल्हि सां एग्री थो कयां। असां सभिनी खे ख़बर आहे त आर्मी जे अंदरि हिकिड़ी वॾी मेजॉरिटी जेका डिसीशन्स खे इन्फ्लुएंस करे थी, उहा बहरहाल पंजाब मां अचे थी। बहरहाल इन ॻाल्हि खे एडिशन तव्हांखे मज़े वारी ॻाल्हि ॿुधायां, हिकिड़े सिंधी सियासतदान जो मूं इंटरव्यू ॿुधो, उन में हुन चयो त भई असांखे मुशरफ साहिबु घुरायो त बाबा तव्हां छा मसइलो आहे, सिंधी माण्हू घुरा घुरा छो था कयो, त जीअं असां चयो बाबा फ़ौज में असांजा माण्हू कोन था खणो, त चई त भई मेरी मीटिंग है, आप इन साहब को प्रेजेंटेशन दे कि मिलिट्री की कंटेंशन क्या है, मिलिट्री की फॉर्मेशन क्या है। जी उते पहुतासीं जेको GOC में, उते जीअं प्रेजेंटेशन कयूं, उते जेको टॉप ते माण्हू लिखियो पियो मुशरफ साहिबु पाण हो ऐं चींद ये तो सिंध का बंदा है, तो सिंधी है। छा तव्हां सम्झो था त मुशरफ साहिबु सिंधी हो या हुन सिंध खे रिप्रेज़ेंट कयो पिए? छा तव्हां सम्झो था त जेके इलाही सारा माण्हू हींअर बलोच रेजिमेंट में कराची में ऑफिस आहे, बलोच रेजिमेंट जो नालो आहे, छा हुन में सभु बलोच आहिनि? केतिरा बलोच आहिनि तव्हांखे? लूण में जे नाले में कोन था, डॉक्यूमेंटेशन ते न वञो। डॉक्यूमेंटेशन में त असांजी हिकिड़ी तमामु पीसफुल इस्लामी जमहूरियत पाकिस्तान आहे। छा असां वटि इस्लाम आहे? छा असां वटि जमहूरियत आहे? डॉक्यूमेंटेशन में वञिबो त फासी पइबो। ग्राउंड रियलिटीज़ खे ॾिसो त छा आहे, हक़ीक़तुनि खे मोह ॾियणो पवंदो, हक़ीक़तुनि खे मोह ॾिबो, सम्झिबो। चलो हाणे पाण इन बहस जो हिकिड़ो जेको आहे, जेको मसल तौरु हीअ जेको पाण ॻाल्हि ॿोल कई आहे, हिन खे पाण हिकिड़ो स्टेप अॻिते वञूं, बल्कि जंहिंखे चइजे कंक्लूडिंग स्टेप ॾांहुं वधूं, के मिसट्रस्ट आहे, हुनजा हिकिड़ा वैलिड रीज़न्स आहिनि, हिस्टोरिकल उहो जेको रोल आहे, ऐं छा एक्सपेक्ट थो करे सिंध जो माण्हू कि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जेकॾहिं उहो डिस्ट्रस्ट ऐं मिसट्रस्ट वारी फिज़ा खे डिफ्यूज़ करणु चाहे त कहिड़ा उहे स्टेप्स जेके आहिनि मिसाल तौरु सजेस्ट करे सघजनि था, जंहिंसां माना हिकिड़ी सिंध जे अंदरि उहो थींदो कि भई इहो जेको मूव आहे, इन जे मूव जी सिंसियरिटी जे हवाले सां का ॻाल्हि ॿोल थी सघे थी। फैज़ साहब, मां हिकिड़ी ॻाल्हि त चाहींदुसि त पॉलिटिक्स में जेके परसेप्शन्स ठहंदा आहिनि, जेके इमेजिस ठहंदा आहिनि, उहे जेकर सालनि में ठहंदा आहिनि त उनखे साफ़ु थियण में वरी ॾहाका खपंदा आहिनि। हा, इहो हिकदमि कोन थींदो। जेकर असां अज़्यूम करियूं फ़र्ज़ु करियूं त नवाज़ शरीफ़ ऐं मुस्लिम लीग तमामु सिंसियरली चाहिनि था त सिंध जे माण्हुनि सां जेके ज़्यादतियूं ऐं ग़लति ॻाल्हियूं थियूं आहिनि उहे ख़तमु थियनि, माण्हू असांखे लाइक कनि या असांखे एटलीस्ट एनिमी तौरु ट्रीट न कनि, रुगो पहिरें ॾहाके में, त ॻाल्हि ॾाढी सादी आहे इन मामले में त सिंधी माण्हुनि जा हिन फेडरेशन में या बाक़ी क़ौमुनि जा हिन फेडरेशन में जेके बुनियादी बिल्कुलु ई बुनियादी क़िस्म जूं असां ॻाल्हियूं था कयूं, मिसाल तमामु वॾियुनि शयुनि ते न वञो, सूबनि जी ख़ुदि मुख़्तियारी जी ॻाल्हि आहे, पर इहो हिकिड़ो अलॻि डिबेट आहे त सूबाई ख़ुदि मुख़्तियारी छा रुगो कंकरेंट लिस्ट खे ख़तमु करण जो नालो आहे, वे बियॉन्ड दैट। आर्मी में रिप्रेज़ेंटेशन जी ॻाल्हि आहे, फाइनेंस में बि रुगो मां इहो चवंदुसि त मल्टीपल इंडिकेटर्स काफ़ी कोन आहिनि, उनखां अॻिते GST जी ॻाल्हि आहे, जनरल सेल्स टैक्स जी ॻाल्हि आहे, उनखे सूबनि वटि वापसि वञे, माना फाइनेंस जो हिकिड़ो पूरो डिस्कशन आहे। अच्छा, उनखां पोइ जेके कुदरती वसीला जितां पैदा थियनि था उन ते राइट्स जी ॻाल्हि आहे, पाणीअ जो मामिलो
तमामु घणो सीरियस ऐं सेंसिटिव आहे सिंध जे अंदरि. टू स्टार्ट विथ, टू बिगिन विथ, मुस्लिम लीग नून खे घुरिजे ते जेके 4, 5, 7 इशूज़ आहिनि, पहिरें त सिंध जे माण्हुनि सां अची हिन ते डायलॉग कनि, ॿुधनि, सम्झनि ऐं रूबरू वेही ॻाल्हाइनि. ईअं बि असां नथा चऊं त रुॻो असांजे अख़बारनि जो मज़मून पढ़ी ऐं चवंदा हा असांखे सभु ख़बर आहे. न, हिकिड़ी पर्सनल रिलेशनशिप बिल्ड कनि माण्हुनि सां, माण्हुनि जे ॾुख सूर में उथनि वेहनि, माण्हुनि सां मिलनि जुलनि, सिंध में अचनि, पेनिट्रेट कनि, वञनि घिटियुनि में, वञनि उन्हनि सां जेके माण्हू मारिया विया आहिनि, जिन सां ज़्यादतियूं थियूं उन्हनि सां उथनि वेहनि. ऐं पोइ हीअ जेके 4, 5 क्रिटिकल इशूज़ आहिनि, इन्हनि ते सिंध जे माण्हुनि सां कंटिन्यूसली इंगेज कनि, उन्हनि जे इशूज़ खे सम्झनि ऐं उनखे रियलिस्टिकली सम्झनि ऐं पोइ बिल्कुलु उन्हनि ते पंहिंजो वाज़े मौक़िफ़ ॾियनि त भई हिन 5-7 मसइलनि ते असां सिंध जे इशूज़ ते ही 5-7 इशूज़ माना नेचुरल रिसोर्सिस जो मसइलो आहे, NFC जो मसइलो आहे, पाणी जो मसइलो आहे, प्रोविंशियल ऑटोनॉमी में त ख़ैर इहे सभु सब्जेक्ट जो बि हिकिड़ो इशू आहे ओवर आर्चिंग इशू तौरु ॾिसूं. ऐं उनखां पोइ मिसाल तौरु हिन मुल्क जे अंदरि जेके ॿिया बेनिफिट्स आहिनि, मिसाल नौकिरियूं आहिनि, उहे कीअं विराए वियूं आहिनि पोइ 60 सालनि में. कोटा सिस्टम जेको आइन जो हिसो हुयो उन ते को क्लियरिटी नवाज़ शरीफ़ साहिब या इहे पहिरें त इस्टेब्लिश करे ॿुधाइनि त भई हेतिरो सैकड़ो सिंध जे माण्हुनि खे मिलियो आहे, हेतिरो न मिलियो आहे. इहे माण्हुनि जा जेके हिन फेडरेशन जे अंदरि ॿिया राइट्स आहिनि. उनखां पोइ मिसाल तौरु फ़ौज जेको हिन मुल्क खे सिधी ऐं अणसिधी तरह रूल करे थो, रूल करण वारो इदारो आहे, उन में सभिनी पाकिस्तान जे क़ौमियतुनि जी जेका मुनासिबु रिप्रेज़ेंटेशन कीअं थिए. इहे त हिकिड़ा 5-7 इशूज़ आहिनि ऐं अहिड़ा नंढा नंढा ॿिया इशूज़ कई निकिरी सघनि था. जॾहिं डायलॉग में वेहबो, जॾहिं इंगेज कंदा, जॾहिं ॻाल्हियूं कंदा त कई सॉल्यूशन ऐं सजेशन्स निकिरंदियूं. निज़ाम साहब, इहो साॻियो सवाल तव्हां खां, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थी वियो. फयाज़, मुंहिंजे ख़्याल में त न मां, न नसीर, न तव्हां इन पोज़ीशन में आहियो त सिंध जूं डिमांड एज़ ए होल पेश करे सघूं, छाकाणि त असां अञा तइ करे कोन सघिया आहियूं त सिंध जूं कहिड़ियूं डिमांड आहिनि जेके असीं हुते पेश कयूं. पर 2-4 शयूं ॾाढियूं क्लियर आहिनि. उहे इहे आहिनि त जेके वसीला असां वटि पैदा थियनि था, गैस सिंध बलोचिस्तान थो पैदा करे ऐं उहो सस्ते में सस्ती उहा आहे पाकिस्तान जे अंदरि. सरहद बिजली थो पैदा करे, बिजली ॾाढी महांगी आहे. पंजाब फर्टिलाइज़र थो पैदा करे, उहो ॾाढो महांगो आहे. असां जूं शयूं मुफ़्त ऐं भुॻड़नि मुठ वठी पूरो पाकिस्तान इस्तेमालु थो करे ऐं हुननि जूं शयूं असांखे तमामु महांगी शयूं थी मिलनि. इन जी तरह हिसाबु किताबु थियणु खपे ऐं रीडिज़ाइनिंग थियणु खपे. ॿी ॻाल्हि इहा आहे त हीउ मुल्क तॾहिं हली सघे थो जेकॾहिं हलाइणो आहे, तॾहिं हली सघे थो जॾहिं बहितर क़िस्म जी फेडरेशन हुजे या कन्फेडरेशन हुजे. असां ॾिसूं था तमामु सुठा मॉडल मौजूदु आहिनि. यूनाइटेड अरब एमिरेट जो जेको आहे, मुतहदा अरब इमारात जो बहितरीनु मिसाल आहे. समूरा सूबा आहिनि, उते पोर्ट उन जा पंहिंजा आहिनि, एयरपोर्ट उन जा पंहिंजा आहिनि. हर शइ सूबे जी, हर शइ रियासत जी आहे. हिकिड़ो मर्कज़ आहे जेको हुननि सभिनी जे हक़नि जो ख़्यालु थो करे ऐं उन्हनि जे पैसनि ते हले थो. उन्हनि ते हुकुमरानी कोन थो करे, बल्कि उन्हनि जे मशवरनि ते हले थो. अमेरिका जूं रियासतूं आहिनि. तव्हां यूरोप में हलिया वञो, तव्हां जर्मनी में हलिया वञो, तव्हां कंहिं बि दुनिया जे मुल्क में हलिया वञो त मूं तव्हांखे सवेरे कैनेडा जी मिसाल ॾिनूं, 2 अलॻि पार्लियामेंट्स आहिनि. त असांखे मैक्ज़िमम वधि खां वधि पंहिंजे सूबनि ते माण्हुनि खे अख़्तियार ॾिनो वञे. पंजाब जा माण्हू असांजा भाउ ख़ुशि हुजनि, पंहिंजे ख़र्च ते ख़ुशि हुजनि. सिंध जे माण्हुनि खे, बलोचिस्तान जे माण्हुनि खे, सरहद जे माण्हुनि खे पंहिंजनि वसीलनि ते बि अख़्तियार ॾिनो वञे ऐं पंहिंजे हुकुमरानी जो बि हक़ ॾिनो वञे. असांखे कहिड़े क़िस्म जी तइलीम खपे, असांखे कहिड़े क़िस्म जी ज़बान खपे, असांखे कहिड़े क़िस्म जा TV चैनल हलाइणु चाहियूं. इएं न थिए जो बलोचिस्तान जे माण्हू हिकिड़े TV चैनल खोलण जी कोशिशि कई, पकिड़े खणी वियसि. ईअं न थियणु खपे. असांखे इंसाफ़ वारो मुल्क हलाइणु खपे. इंसाफ़ वारो मुल्क तॾहिं हली सघे थो जॾहिं असीं सक्सेसफुल मॉडल असीं फॉलो कयूं जेके असां वटि मौजूदु आहिनि. उन में का मुल्क टोड़ण जी ॻाल्हि कोन्हे. ऐं महिरबानी करे नवाज़ शरीफ़ इहो शुरूआति करे सघे थो, जेको माण्हू ॻाल्हाए उनखे पाकिस्तान दुश्मन, इस्लाम दुश्मन, मुल्क जो गद्दार चवणु बंदि कनि. ऐं ख़ासि तौर ते सिंध सां गॾोगॾु हिन वक़्तु वॾी वेड़ पई हले बलोचिस्तान जे अंदरि, उते बि ॻाल्हाइण जी शुरूआति कनि. मियां साहिबु सिंध जे अंदरि ॾाढी भली शुरूआति कई. कल बि शहबाज़ शरीफ़ साहिब तो ते हो मुंहिंजे ख़्याल में पंहिंजो बलोचिस्तान. सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे त पंजाब खे सूबनि सां ॻाल्हाइणु खपे. ॻाल्हियूं कंदा त मुल्क खे बचाए बि सघंदा ऐं सुठे नमूने हलाए बि सघंदा. वरना मुश्किलातूं वधंदियूं ऐं असां जेका हींअर परेशानी ॾिसूं था उहा वधंदी. ऐं टी ॻाल्हि इहा आहे त जमहूरी हुकूमत जेका आई आहे उनखे कुझु हलण जे लाइ कुझु टाइम ॾियनि, एतिरा परेशान न विझनि जो हू वरी मजबूर थी पुराणनि क़दमनि ते हलिया वञनि जेके हमेशह सिविलियन हुकूमत मजबूर थींदियूं आहिनि. जेको आहे परदे जे पुठियां जेके एग्रीमेंट कंदियूं आहिनि, जेके हुनखे गले में पवंदा आहिनि, उन्हनि ते हिनखे मजबूर न कनि. थोरो हिनखे टाइम ॾियनि तॾहिं मुल्क हली सघे. वॾी महिरबानी निज़ामानी साहिबु तव्हांजी, साईं नसीर मेमन साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी. नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी यकीनी तौर ते जीअं असांजे दोस्तनि ॿुधायो पिया कि हिकिड़ो तमामु वॾो डिबेट आहे ऐं उन ते ज़ाहिर आहे
को बि माण्हू हतमी राय नथो ॾेई सघे, पर उन हवाले सां जेके मुख़्तलिफ़ हल्कनि में क्वार्टर्स में जेके सोचूं आहिनि, जेके ख़्याल आहिनि, उहे यकीनी तौर ते इम्पॉर्टेंट आहिनि ऐं उहे मुख़्तलिफ़ क्वार्टर्स ऐं मुख़्तलिफ़ हल्कनि जूं जेके सोचूं ख़्याल ऐं उन जेके परसेप्शन्स आहिनि उहे ई गॾु थी करे हिकिड़ो मौक़ुफ़ ठाहिनि था पूरी सोसाइटी जो। असां जेके प्रोग्राम में कोशिशि कई कि उन सॼे मामले ते जेको सोसाइटी जे कुझु जेको सोचींदड़ ज़हननि जो जेको मौक़ुफ़ आहे उहो तव्हां ताईं पहुचायूं ऐं इंशाअल्लाह ताला इहो सिलसिलो जारी रहंदो। असां मुख़्तलिफ़ हवालनि सां इन ॻाल्हि जो जाइज़ो पंहिंजे ईंदड़ प्रोग्रामनि में वठंदा रहंदासीं। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाशकिंदा इजाज़त, अल्लाह निगहबान।